पिड़न जो बस न संदेश पिड़न मुझे लोग ॾिठे न लहे करबला जे पिड़ में करबला जे पिड़ में खीमा थोड़ा जेड़ो यजीद सामो जुंबी तोड़ा मोहन मोड़ा पसीता करार जो। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ एहसान जे असां के पंहिंजे हबीब करीम महबूब मुस्तफा अड़ियन जे आधार मिस्कीनन जे मददगार जी उम्मत मझां पैदा फरमायो। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों, अल्लाह तबारक व तआला असां के पंहिंजे हबीब महबूब मुस्तफा अलैहि सलात व सलाम जी उम्मत मझां पैदा फरमायो। इन सां गॾोगॾु असां खे बाअदब बनायो, सहाबा इकराम सां मोहब्बत अता फरमाई, अहल बैत जो इश्क अता फरमायो। हबीब खुदा महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक पढ़ण जा बेशुमार फज़ाइल आहिनि। नबी पाक साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स सुबह ऐं शाम मुझे मथां इश्क मोहब्बत विचां टे दफ़ा दुरूद पाक पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला ते हक़ा त उन बंदे जा उन ॾींहं ऐं रात जा गुनाह बख़्शे। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों, टे दफ़ा दुरूद पाक पढ़ण इनमें को वडो वक्त असांजो न लॻंदो, पर सिर्फ असांजो तवज्जो जी ज़रूरत आहे। असां तवज्जो ॾींदासीं त असांजो को बि ॾींहुं अहिड़ो नथो गुज़री सघे जंहिं ॾींहुं असां पंहिंजे प्यारे आका महबूब मुस्तफा अलैहि सलात व सलाम जे मथां दुरूद पाक न पढ़ियो। रब साईं बेड़ा तारी दो, सुबह शाम सलात सलाम पढ़ो। रब साईं बेड़ा तारी दो, सुबह शाम सलात सलाम पढ़ो। सभी गम तारी दो, सभी गम तारी दो, सुबह शाम सलात सलाम पढ़ो। रब साईं बेड़ा तारी दो, सुबह शाम सलात सलाम पढ़ो। रब साईं बेड़ा सुबह शाम सलात सलाम पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या जेतिरा माण्हू आहियो एतिरो आवाज़ न आहे, घट में घट एतरे आवाज का पढ़ो जो अहां जा पंहिंजा कन ॿुधनि। वॾे आवाज सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों, अल्लाह तबारक व तआला जॾहिं हिन दुनिया खे पैदा फरमायो, दुनिया के पैदा फरमाइण खां बाद में हिन में जॾहिं इंसाननि खे वसाया, वो इंसाननि जे इस्लाह जे लाइ अल्लाह तबारक ताला पंहिंजा पाक नबी अलैहि सलात व सलाम वक्तन फवक्तन मोकिलींदो रहे। जेकॾहिं अल्लाह तबारक ताला चाहे हा त बग़ैर पंहिंजे नबीअ खे मोकिलण जे बि इंसाननि जी इस्लाह रब करीम कातरा करे सघे थो, पर रब करीम जी कुझु मर्ज़ी, रब करीम जी कुझु माशियत ई अहिड़ी हुई त मुंहिंजा जेके अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि, इब्तिदा में उहे नेकीअ जी दावत ॾियनि, बुराईअ सां मना कनि, अल्लाह तबारक ताला जी वहदानियत लाइ सॾीनि। उन खां बाद में सिलसिलो हलंदो हलंदो नबी मुस्तफा आखिर नबियन जे सरदार, नबियन जे सरदार, अड़ियन जे आधार, मिस्कीनन जे मददगार, खातमुल अंबिया ते जी करे नबियन जो सिलसिलो ख़त्म फरमायो। ऐं जॾहिं खां वठी अल्लाह तबारक ताला पंहिंजा पाक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया में मोकिलिया तो उन वक्त हिन दुनिया में एक हक भी नाज़िल थियो, जो नाहक भी नाज़िल थियो। या हक ऐं नाहक जी जंग, इहा बातिल जी जंग जेका हक सां आहे, या शुरू खां वठी हलंदी पई अचे। जिथे अल्लाह तबारक व तआला हक खे पैदा फरमायो त उते नाहक साम्हूं अची मुक़ाबलो कयो। जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक नबी हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया जे अंदर मोकिलियो आहे त नाहक पर जी नमरूद साम्हूं आयो। जॾहिं नाहक पर जी फिरआउन पंहिंजो पाण खे रब्बुल अरबाब सॾायो आहे, जॾहिं पंहिंजे पाण खे अन रब्बुकुमुल आला चवरायो आहे त मां तमाम रबनि जो बि रब आहियां, जेके बुत आहिनि जिन खे तव्हां सजदो कयो था मां उन्हनि जो बि रब आहियां। त हक़ जी सूरत हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम थी साम्हूं। जॾहिं अल्लाह तबारक व तआला एड़ी तरह अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलींदो वियो ऐं उन्हनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे कुफार साम्हूं ईंदा रहा ऐं अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ूं पहुचाईंदा रहा, पर हमेशा फतह जेका थी उहा हक़ जी थी। नालो अॼु ताईं हक़ जो हली रहियो आहे। इज्जत मान मर्तबे वारो हक़ ई आहे। बातिल ज़लील ख़वार हर दौर में थियो आहे। अहिड़ी तरह इहो सिलसिलो हलंदो आयो आहे। जॾहिं नबियनि जे सरदार अम्मा आमिना जे लाल नेकी जी दावत ॾियणु शुरू कई आहे, उहे काफ़िर, उहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेके सादिक़ुल अमीन सॾींदा हुआ, उहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुखालिफत में लही आया ऐं बातिल बणजी अबू जहल साम्हूं आयो, बातिल बणजी ॿिया कुफार साम्हूं आया, जिन सहाबा इकराम खे तमाम घणी तकलीफ़ूं पहुचायूं ऐं उन्हनि खे शहीद, पर हक़ वारा शहीद थींदा विया ऐं हक़ जो सिर बुलंद थींदो रहियो। ऐं इहो सिलसिलो अची इहो हलंदो रहियो एस ताईं जो जॾहिं इमाम आली मकाम अलैहिस्सलातु वस्सलाम हक़ जो नारो बुलंद फरमायो, हक़ जो साथ ॾिनो त यज़ीद पलीद जेको आहे नाहक बणजी साम्हूं आयो। अल्लाह तबारक व तआला हमेशा हक़ सां गॾु आहे। मुसीबतूं बि आयूं, तकलीफ़ूं बि आयूं, अल्लाह ताला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला मखलूक पैदा फरमाया, उन मखलूक मझां सब खां रब खे वधीक प्यारा कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह तबारक व तआला पूरी मखलूक मझां जेके रब खे प्यारा आहिनि उहे अल्लाह जा नबी आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जा नबियनि खां को बि मथे नथो चढ़ी सघे।
को भी इन्हनि जे रुतबे खे नथो पहुची सघे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह ताला के सब खां वधीक प्यारा पंहिंजा नबी आहिनि, त अल्लाह ताला सब खां वधीक तकलीफ़ूं, सब खां वधीक आज़माइशूं, सब खां वधीक इम्तिहान रब करीम कंहिंखां वरितो? अल्लाह ताला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सब खां वधीक जेके आज़माया विया, सब खां वधीक जंहिंखे तकलीफ़ूं पहुतियूं उहे अल्लाह जा नबी हुआ। ऐं मां नबियनि जो सरदार आहियां त तमाम अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां वधीक मूंखे सतायो वियो। पर अल्लाह तबारक व तआला एड़ी घड़ीअ में असां जे लाइ छा हुकुम फरमायो? जॾहिं मुश्किल अचे, जॾहिं परेशानी अचे, जॾहिं इम्तिहान असां के वगोड़े वञे, हर तरफ़ खां इम्तिहान असां जे मथां टुटे, त उन महिल छा करणु घुर्जे? अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह तबारक व तआला सा मोमिनन सा मुखातिब है। अल्लाह तबारक व तआला कई जगह पे फरमायो, या अय्युहन्नास, ए इंसानो, अल्लाह ताला इंसान को भी कई जगह पे मुखातिब हुआ, पर हिन जाते अल्लाह तबारक व तआला खास मोमिनन के पुकारो, खास मोमिनन की याद फरमाए करे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र, ए ईमान वारो, ए अल्लाह व जे रसूल जे मथा ईमान आणण वारो, ए मुझे मिठे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा ईमान आणण वारो, ए नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञण वारो, अल्लाह ताला के वहदहू ला शरीक करे मञण वारो। याद रखो न ॻाल्हि खे तवज्जो ॾियो, जो सुनो रब करीम असांखे याद फरमाए रहियो आहे। अल्लाह सां सॼी ज़िंदगी या रब करीम, या रब्बुल आलमीन चवंदा रहो, कॾहिं बि हिकिड़ो दफ़ो रब करीम जो असां गुनहगार बाना खे, असांखे गुनहगार खे मोमिन चई करे रब करीम मुखातिब थियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू। माउ पीउ प्यार मां पंहिंजे पुट खे सॾु कंदा आहिनि त उन खे सोनो चई सॾु कंदा आहिनि, जानी चई सॾु कंदा आहिनि, या अहिड़ो कोडारो ॾींदा आहिनि जेको तमामु सुठो हूंदो आहे। हिते रब करीम फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए मोमिनो, ए ईमान वारो, अवां मदद तलब कयो सब्र खां ऐं नमाज़ खां। जॾहिं असांजे मथां मुश्किल अची वञे, जॾहिं बि परेशानी अची वञे, जॾहिं बि कर्ज़दार थी वञो, कहिड़ी बि तरह असांखे मुश्किल वकोड़े वञे, उन महिल हिकिड़ो त असां सब्र खां कमु वठो, नमाज़ खां। पर असां अॼोके दौर जे हिसाब खां को सोचूं था, अॼु सब्र करण जो दौर न आहे। जेकॾहिं सब्र कंदासीं त पोइ रहिजी वेंदासीं, सब्र कंदासीं त ज़ालिम ज़ुल्म करे वेंदो, सब्र कंदासीं त माण्हू असांजे मथां चढ़त करे वेंदा, सब्र कंदासीं त असां वटि कुझु न बचंदो, सब्र कंदासीं जेको असां वटां आहे सो बि हलियो वेंदो, सब्र कंदासीं त हिन दुनिया में असां पोइ रहिजी वेंदासीं, सब्र कंदासीं त असां मज़लूम बणिजी वेंदासीं, सब्र मथां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? जेकॾहिं असां सब्र इन सब्र जो थोड़ो नफो अल्लाह तबारक व तआला के इरशाद फरमायो, इन्नल्लाह मस्साबिरीन, सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्लाह गद्दार। सुभान अल्लाह, बेशक सब्र करने वालों से अल्ला
केतरा अल्लाह ताला इनाम दे, केतरो अल्लाह ताला साजे मथा नवाज़िश करे, केतरो अल्लाह ताला साका नवाज़े। अल्लाह तबारक तआला ते को इनाम नाता फरमाया जन्नत जो हुक्म ॾिनो आ त मां अवां खे जन्नत ॾींदुसि, मां अवां जा दर्जा बुलंद कंदुसि। कई अमाल ते अल्लाह ताला मुख्तलिफ इनामन जो ज़िक्र कयो आ, पर हिते रब करीम पाण फरमाए त अल्लाह ताला इन्नल्लाह बेशक इन गाल में को शक ना है सब्र करण वारन सा अल्लाह गद्दार। जे करें अजो के दौर में को वडेरो आ, को ऑफिसर आ, को वडे तबके वारो आ, को कम चवे तो वनी कम करे आ, जैसे मां यो कम त कया पर मुखे हेतरो नुकसान थी वेंदो जा सुभाणे मुझे ला मसला थी पवंदा तो वो ऑफिसर चवे या वो वडेरो चवे तू घबरा न मां तो सा गदा बस हुन जो ये चवण ताकत वारो मां तो सा गदा त अगियो जो मानो आ वो एक तरुण में जोश जज्बो चींदो जे करे तू पुठ भराए तू मुसा गदाई द पो बस थे वो जे करे को नुकसान पतो तदे बसेरा, जे करे का माली नुकसान पतो तदे बसेरा, जे करे अगलो चवे तो मां तो सा गदा तू घबरा ना। पर असा दुनियादार जी छाते को वठो उन जे आसरे ते छाराओ के बे जे आसरे ते छाराओ। अल्लाह तबारक तआला फरमाए तो इन्नल्लाह मस्साबिरीन, मां सब्र करण वारन सां गॾु आया। बिताए गो रहमतुल्लाह ताला अलैह इन आयत करीमा जो तर्जुमो समझाइंदे पंहिंजे अंदाज में फरमाए तो सब्र ऐं शुक्र के, सब्र ऐं शुक्र के वो हथ तो तकलीफ जीवे तने बेसेरा, जे करे मुझे जख्म जीवे तने बेसेरा, जे करे जान जिस्म मान की वही तने बेसेरा, जे करे सिर तन का जुदा दीवे तने बेसेरा। जो त इन्नल्लाह मस्साबिरीन, जने जन्नत में जन्नती वींदा, जन्नत में हर शख्स खुश हूंदो, जन्नत में कंहिंखे का परेशानी न हूंदी, को गमगीन न हूंदो। अल्लाह तबारक तआला जो एतिरो करम नवाज़ियूं थींदियूं, एतिरो अल्लाह तआला जो नवाज़िशूं हूंदियूं, तो कंहिंखे बि को गम न हूंदो। पर ॾिठो वेंदो त कुझु माण्हू गमगीन आहे, उन्हनि खां पुछो वेंदो त तव्हां हिते जन्नत में गमगीन तव्हां खे ते जन्नत में मज़ो न आयो छा? अल्लाह तबारक तआला अवां जे लाइ जन्नत के रास्ता कयो, अल्लाह ताला अवां केड़ो मकाम ॾिनो आ। पर छा का अहिड़ी दुनिया में जगह है या अहिड़ी अल्लाह ताला का चीज फरकी आहे जंहिंजो जन्नत खां वधीक मज़ो आ, जंहिंमें जन्नत खां वधीक सुरूर आ, जिते जन्नत खां वधीक उनमें वॾो मज़ो आ। त उहो शख्स चवंदा हा हा जन्नत में सुकून आ, जन्नत में का परेशानी कान्हे का, जन्नत में हर चीज आ, एतिरी अल्लाह ताला हुआ सुकून अता फरमायो आ जेको असांजे बम ख्याल में न गुज़रियो हो। पर जेॾी महिल असां दुनिया जे अंदर अल्लाह तबारक तआला जी राह में, अल्लाह तबारक तआला जे दीन जी सरबुलंदीअ जे लाइ तलवार खणी घोड़े ते निकितासीं, जेॾी महिल काफ़िरनि असांखे कटियो हो, जेॾी महिल हक़ खे बुलंद करण जे लाइ असां जंग में वियासीं, तलवारूं असांजे मथां हलिया, नेज़ा असांजे मथां हलिया, जिस्म असांजो चीरियो वियो, उन महिल जॾहिं सिर तन खां जुदा कयो वियो, उन महिल अल्लाह ताला असांखे लज़्ज़त अता फरमाई, उन महिल जेका अल्लाह तबारक तआला असांखे चीज़ अता फरमाई, उनमें जेको मज़ो हो, उनमें जेको सुरूर हो, सो जन्नत में अहिड़ी कहिड़ी चीज़ हो जेका अल्लाह ताला अहांखे अता फरमाई।
असांखे अल्लाह तबारक व तआला उन महिल ऐन उन महिल जंहिंमहिल रूह जिस्म सां जुदा थी रहियो हो, ऐन उन महिल जंहिंमहिल जिस्म मथां रत वेही रहियो हो, उन महिल अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजो दीदार करायो। जेको रब जो दीदार आहे न, उनमें एॾो मज़ो आहे, एॾो सुरूर आहे, एॾो उनमें क़ुर्ब आहे, एॾी त उनमें लज़्ज़त आहे जेका जन्नत में बि एतिरी लज़्ज़त न आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लाह मअस्साबिरीन, मां सब्र करण वारनि सां बेशक गॾु। तॾहिं बिदाई ॻोठ रहमतुल्लाह अलैहि असांखे सम्झाईंदे फरमाए थो सच्ची शहादत जी, शहादत जेका आहे न इहा असांखे सम्झ में ईअं थो अचे सख्ती आहे, परेशानी, इहा मुसीबत आहे, इंसान खां रत थो वहे, जान थी वञे, उनजो सिर तन खां जुदा थो कयो वञे, उनखां विढ़े थो वञे, असांखां मच्छर जो चक बि बर्दाश्त नथो थी सघे। बाज़ार ॾिसण में त ईअं पियो अचे सख्ती आहे, पर बिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो सख्ती शहादत जी निसारोई नाज़, ही शहादत जेका आहे नाज़ आहे, ही निसारोई नाज़ आहे। जिके इनखे ॼाणींदासीं खिली कुल्हे पे खणंदा, जिके इन चीज़ खे ॼाणींदासीं खिली इम्तिहान खे पास कंदा, जिके इन चीज़ खे ॼाणींदा, जंहिंखे इन शहादत जे रुतबे जी ख़बर हूंदी, उहे अॻिते वधी करे हिकदमि इन शहादत खे माणींदा। जेॾी महिल महबूब मुस्तफ़ा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकु फ़रिश्तो आयो ऐं हबीब ख़ुदा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अॼु खां पहिरियां दुनिया में, अॼु खां पहिरियां तुंहिंजी बारगाह में कॾहिं कोन आयो आहियां, पर अल्लाह ताला खां इजाज़त तलब करे मां ॿिनि चीज़ुनि जे लाइ आयो आहियां। हिकिड़ो तोखे मुबारक ॾियण जे लाइ आयो आहियां त अल्लाह तबारक व तआला तोखे ॾोढो अता फरमाईंदो, पोइ मां तुंहिंजे मथां सलाम पढ़ण आयो आहियां, पोइ इहा ख़बर ॾियण आयो आहियां त जेका तुझी जिगर जो टुकड़ो, जेका तुझी न्याणी जन्नत जी मालिकाणी ख़ातून जन्नत आहे, उनखे जेको पुछड़ो ॾिनो, उनखे करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। अञा हज़रत इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन दुनिया में न आया त महबूब मुस्तफ़ा खे ख़बर हो। इन करबला जे वाक़े जी हबीब खुदा महबूब मुस्तफ़ा के उन महिल ख़बर हुई जे महिल इमाम आली मकाम दुनिया में न आया हुआ, पर जॾहिं दुनिया में आया उन महिल सहाबा इकराम खे इन ॻाल्हि जी ख़बर हुई त हीउ जेको सुहिणो बच्चो आहे, हीउ जेको अली मुर्तज़ा जे अखियुनि जो ठार आहे, इनखे करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। हज़रत अम्मा फातिमा ज़हरा खे ख़बर हुई, हज़रत अली मुर्तज़ा के खबर हुई, पर यह छासे लाए महबूब मुस्तफ़ा वतना अर्ज़ कना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए दिन सकिन में असा जो बकरो शहीद थींदो, जेकर या मुसीबत हुई, जेकर या परेशानी हुई, जेकर या खराब ॻाल्हि हुई तो महबूब मुस्तफ़ा हथ खणना त छा नथो थी सघियो, सब कुछ थी गया। पर जेको जंहिंजो जेतिरो दर्जो उनका इम्तिहान पहिरीं वारे खां ॾहें जो इम्तिहान न वठंदो, ॾहें वारे खां फर्स्ट ईयर इंटर जो इम्तिहान न वठंदो। जेको अल्लाह ताला के जेतिरो वधीक प्यारो त वरी ओतिरो उनजो दर्जो बुलंद, त वरी उन जे लाइ ओतिरी आज़माइश, उन जे लाइ एतिरो अल्लाह तबारक व तआला इम्तिहान रखियो आहे। पर ही इम्तिहान खां घबराईंदा न, ये इम्तिहान का परेशान न थींदा है।
जेडी मेरा महबूब मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बच्चे जे गले ते चुमियो ॾियनि था हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बचपन में इहा ख़बर आम थी वई हुई त हज़रत इमाम आली मकाम करबला जे मैदान में शहीद थींदो उहो ॾींहुं बि आयो त हज़रत इमाम आली मकाम करबला जो मैदान दिलेरीअ सां शुजाअत सां सब्र सां मल्हाए ॾेखारियो जने महबूब मुस्तफा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दे कुरान करीम नाज़िल थींदो हो कुरान करीम नाज़िल थींदो वेंदो हो आस्ता आस्ता जने कुरान करीम मुकम्मल थियो हेॾा इमाम आली मकाम नंढड़ो हुयो आस्ते आस्ते जवान थियनि था हेॾा कुरान करीम मुकम्मल थियो हेॾा इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जवान थियनि था असा आम तौर ते चवंदा आहियूं फलाणो शख्स जेको मुंहिंजे नंढे हूंदे आहे यानी असांजी नंढे हूंदे सां पाण में मुहब्बत आहे नंढे हूंदे सां पाण में इश्क आहे हज़रत इमाम आली मकाम करबला जे मैदान में आया ऐं मैदान मल्हाए न दुनिया खे ॾसे विया त कहिड़ी तरह सब्र ऐं शुक्र सां जेका मुसीबत अचे उनखे टारजे कहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जे इन फरमान ते अमल कयो वञे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्र जेकर इन जो तफसीर पढ़ण घुर्जे जेकर इन जे तफसीर में वञजे कई मुफस्सिरन कई मुख्तलिफ किताबन में तफसीर लिखियो आहे पर हकीकत इहा आहे जेकर तव्हां इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन जी सीरत पढ़ंदा हज़रत इमाम आली मकाम जी सीरत पढ़ंदा त पूरो पूरो इन आयत करीमा जो तफसीर ऐं प्रैक्टिकल आहे बज़ाहर हिकड़ो आहे तफसीर लिखी ॿुधायो ॿियो आहे हिकड़ो कम करे ॾेखारण त जेकर ही मामलो हीअं अचे त उनखे हेड़े अंदाज़ में हल कजे प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो हिन दीन खे बुलंद करण जे लाइ हिन दीन जो सरोजो करण जे लाइ इमाम आली मकाम पंहिंजा बचड़ा पंहिंजा अहबाब पंहिंजा असहाब जेके उन्हनि सां गॾु आया उन्हनि खे करबला जे मैदान में हिक हिक खे करे कुर्बान कयाई पर हिक लम्हे जे लाइ थोरी देर जे लाइ अल्लाह हक़ खे क़बूल न कया थोड़ी देर जे लाइ ना हक़ खे क़बूल न कया ऐं ही मामलो जेको आहे इहो असांखे ॾिसण जे लाइ असांखे हिन जेको आज़ानू नमाज़ू दीन सां कई पतो आहे इहो असांखे इमाम आली मकाम जो कुर्बानी जो सदको आहे पर असां इन ॻाल्हि जो क़दुरु केतिरो कयूं असां केतिरो इन ॻाल्हि जो क़दुरु कयूं था हिकु आलिम सगोरो मुहर्रम जे महीने में बयान करे रहियो इमाम आली मकाम जा फज़ाइल उन जो कुर्बान हिंदुस्तान उते हिकु शख्स गैर मुस्लिम उथी बीठो ऐं चयईं त हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु हक़ ते हुयो अवां सभु मुसलमान इन ॻाल्हि खे मञियो ऐं इमाम आली मकाम यजीद पलीद सां इन जे लाइ इहो मामलो पेश आयो जो यजीद नाहक ते हो यजीद शरीयत जा अहकाम तोड़ण वारो यजीद जेको नमाज़ुनि खे ज़ाया करण वारो यजीद शरीयत जी पासदारी न करण वारो तो वो इमाम आली मकाम उन वक्त उन जे सामने आया त न हुकूमत जे लायक तू नहीं शरीयत मुताला ते तू पाबंद नहीं तो उन वक्त यजीद जा जिके भी कारनामा हिन दौर में उन का वधिक यजीद अची ही जेको दौर हली रहियो आहे यजीद जे मथा यजीद अची रहियो आहे हुकूमत में त नालो फलाणे जो आहे पर कम त यजीद खां वधीक टुपी जान जा यजीद खां वधीक उहे बुराइयूं करे रहिया आहिनि शरीयत जा अहकाम छा तोड़े रहिया आहिनि मुसलमान जो अक़ीदो ख़राब करे रहिया आहिनि ख़त्म नबूवत ते भाड़ो हणी रहिया आहिनि अहिड़ा हुक्मरान अची रहिया आहिनि पर इहो यजीद जे मथा यजीद ईंदो पियो अचे हलंदो पियो अचे
तमाम मुसलमानन मज सुनो हुसैन छो न तो पैदा थे अमा मज यो इमाम आली मकाम हजरत इमाम हुसैन छो न तो पैदा यजीद त पैदा थियन पिया यजीद की पैरवी करण वारा अज भी मौजूद आहे पर इमाम आली मकाम जी पैरवी करण वारा का थिया इमाम आली मकाम जे नक्शे कदम ते हलण वारा काथे आहिन इमाम आली मकाम जे सीरत ते अमल करण वारा काथे आहिन इमाम आली मकाम जे सबक ते अमल करण वारा केतिरा आहिन करबला जो महीनो अचे थो मुहर्रम जो महीनो अचे थो 12 महीननि में हिकिड़ो महीनो तव्हां खे इमाम हुसैन जी इहा कुर्बानी याद अचे थी छा तव्हां इमाम हुसैन सां मुहब्बत करण वारा या रस्म अदा करण वारा हिकिड़ी आहे इमाम हुसैन सां मुहब्बत उन मुहब्बत में न्याज़ करण उन मुहब्बत में सबीर करण उन मुहब्बत में जलसो करण उन मुहब्बत में इमाम आली मकाम जी याद करण ही आहे रस्म यानी रस्म थी वजी रस्म अदा थी वजी मुहर्रम महीनो आ उन जो रस्म अदा थी वजन सिर्फ रस्म वासा अदा कई हिकड़ी रस्म सा याद अदा कयो या वाकई इमाम हुसैन सां के प्यार जेकर इमाम हुसैन सां प्यार त अवां जे अंदर इमाम आली मकाम जी सीरत जी झलक छो नथी अचे इमाम आली मकाम जो जेको सबक करबला जो उहो अवां छाजे लाइ सारे छड़ियो हज़रत इमाम आली मकाम उन वक्त कहिड़ियूं चीज़ूं तव्हां ॾे छॾे वियो अमली जेको प्रैक्टिकल कयो छा उहो ऐसा ही हुयो त तव्हां ज़बान सां अदा करे छॾियो आलिम साहब ॿुधी ख़ामोश थी विया ॻाल्हि त वाकई वॾी आहे वाकई असां मुसलमान जो छा हाल बणिजी चुको छा करबला जे मैदान जो असां इहो क़दर कयो हिकिड़ो ॿियो दीवानो हुन जो हुजूर अगर इजाज़त मिले त मां चवां जी जवाब जी वाकई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे अॼु असां में इमाम हुसैन पैदा थियण वारो त कोन्हे को अॼु असांजे अंदरि सीरत जी झलक नज़र नथी अचे उहो छाजे लाइ नथी अचे इन जे लाइ नथी अचे जो असांजे अंदरि ख़ातून जन्नत जहिड़ी अमर मौजूद न आहे खातून जन्नत जी नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी खातून जन्नत जेडी माल बच्चन के सजो दी उनन जी खिदमत करे हजरत अली मुर्तजा जी खिदमत करे रात जो टाइम थींदो पंहिंजे बच्चन के सुमारे करे मुसल्ले विछाए करे अल्लाह ताला जी इबादत में पंहिंजी रात गुजारींदी हुई कुरान करीम जी तिलावत कंदी हुई पहिरीं रकात शुरू थींदी हुई अञा मुकम्मल कुरान करीम न थींदो हो सिजो उभरी पवंदो हो हज़रत इमाम हज़रत नबी पाक जी न्याणी जन्नत जी मालिकाणी अल्लाह ताला के अर्ज कंदी है या अल्लाह ये रात एतरी नथी तो करे चली जो तुझे नबी जी न्याणी दिल भरे अञा ताईं इबादत न कई जेका जंग पींदी हुई कुरान करीम जी तिलावत कंदी हुई जंहिंजे ज़बान ते कुरान हूंदो हो जेकर अॼु पहिरीं अमर सामे पैदा थी पवे अॼु जेका ज़बान ते ज़िक्रुल्लाह करण वारी पैदा थी पवे जेकर अॼु अमर सामे अहिड़ी का अमर अची वञे जेका पाण कुरान करीम पढ़ण वारी हुजे पाण खे निपटे कराए त कुरान जो लोलड़े जेकर ॿारनि खे रिझाए त कुरान करीम सम्झाए दुनिया बादशाह जो फिल्मी एक्टर जो कहानियों ना रात जो फिल्मों ड्रामा ॾिसी न लेकिन कुरान करीम जा इबरतनाक किस्सा पढ़ी कुरान करीम जा वाक़िया पढ़ी जेके बच्चन के ॿुधाए उन्हनि खे नसीहत उन्हनि खे हया उन्हनि खे पासदारी सेखारे अॼु बि असांजे इमाम हुसैन जे सीरत ते हलण वारा पैदा पर असां में उहा ख़ातून जन्नत न रही असां में नक्शे कदम दे खातून जन्नत दे हलण वारी काने का छो जो जेका साज़ ते डांस करे जेका औरत गाना बाजा ज़बान सां हलाए और जेके सादा कानून बाजन मुबारक ते आराम कन कहिड़ी तरह बदा थी करण जे ज़बान ते कुरान जारी थे
केड़ी तरह उनके अल्लाह तबारक व तआला एड़ा आलिम अल्लाह जा वली दे पेपर ना पैदा करे। हां जिका पर्देदार जिका औरत पासदार है जिकी मोहब्बत कुरान सारा जिकी मोहब्बत नमाज सारा अल्लाह तबारक व तआला उनके जिस्म पर मजा तेरी मल अब्दुल कादिर जिलानी जरा जहान पैदा करा कलंदर भेड़ा जहान पैदा करा और एड़ी तरह अल्लाह तबारक व तआला कोई वली पैदा करा उनके पेट में जंजो हलाल करण जंजो सीरत फातिमा ज़हरा जड़ी। पर अज असां जो तर्ज अमल छा असां जो तर्ज अमल जिंदगी असां यजीद जड़ी ऐं मौत असां वरी इमाम हुसैन जो हो। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों हिन बयान के हिन करबला जे दर्स के हिन करबला जे वाक़े के सिर्फ रस्मी तौर पे मुदो सिर्फ इन जरा न मुदो तमार महीनो इन जिला सा करबला जो दर्स मुदो था इन जिला वाक़े करबला मुदो था ओ इमाम पाक सा मोहब्बत करने वाला कयामत जे ॾींहं जे करे इमाम आली मकाम फरमायो शामा इन जिला अली अस्कर कुर्बान को तवा फजर की नमाज अब पढ़ो शामा इन जिला सोना अली अस्कर कुर्बान को तवा कुरान करीम में पढ़ो मुझे सिर्फ इमाम आली मकाम अलैहिस्सलाम वसलाम जो सिर मुबारक तन्ने का जुदा हो सिर मेज़े पे हो हर करबला में हो उन वक्त में इमाम आली मकाम जो ज़बान पे कुरान हो छा इन जेला इमाम आली मकाम पंजो कुटुंब पंजो अहबाब इन जेला कुर्बान कया तो हुसैन जवान वारो करबला जो मैदान के पढ़ने वारो मुझे वाक़े के पढ़ने वारो हमारे महीने में न्याज करने वारो शाह पे कुरान साहिब की मोहब्बत अज अमा जायज वठो असां बचो त नमाज फजर पढ़ने वाला 5 ॼणा 7 ॼणा त कुरान जो तिलावत करण वाला 2 ॼणा असां के केड़ो कदर करबला असां के केड़ो कदर इमाम आली मकाम जी इन शहादत जो छा सा कदर कुरान मिली ईमान मिली तो मच्छर जो जग को न लगो इन जी तव्हां कुर्बानी पूछो त इमाम आली मकाम इन इस्लाम जो कदर पूछो त सहाबा इकराम जन पंजा बच्चा इन दीन का कुर्बान कुरान मिली ईमान मिली तो मच्छर जो जग को न लगो तो धुरा पानी प्यार ले खर्च हुसैन जो आयो इस्लाम खिताब पर प्यार ले खर्च हुसैन जो आयो कुछ सोचत करो ना कारण ले खर्च हुसैन जो आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे इमाम जी केडी मोहब्बत कुरान सां केडी मोहब्बत नमाज सां ही करबला जो मैदान हुयो पानी दा ज़ाहिर न हुयो पोब
इमाम आली मकाम जे साथ नमाज जी पाबंदी कई उन हालत में भी नमाज न छड़िया इन करबला जे दास्तान में जा इन करबला जे वाक़े में जा असां छा ॼाणो इन क़ुरानी करीम जो असां केतिरो क़दर कयो आहे। हिकु ॿी मिसाल हिकिड़ो गैर मुस्लिम वो अची चवे तो त मां इस्लाम में दाखिल थो थियां मुसलमान थो थियां अवां जो छा ख़्याल मुसलमान केॾो बि गुनाहगार केॾो बि बदकार पर को गैर मुस्लिम जेकर ईअं चवे त मुसलमान थो थियां त हू चवंदो हा बिल्कुलु मुसलमान थी गैर मुस्लिम चवे त हा वाक़ई मां मुसलमान थियण लाइ तयार आहियां पर तमाम मुसलमानन जे अंदर फिरका घणा तमाम मुसलमानन जे अंदर हर को फिरको दो चवे त मां जन्नती आहियां असां तो के जन्नत ॼाणींदासीं असां जी तरफ़ अचो हर को पंहिंजी तरफ़ छिकण वारो आहे और मुसलमानन में अलग अलग फिरका घणा पैदा थी विया आहिनि मां मुसलमान अहिड़ो थो चवंदा आहियां जेको हक़ ते हूंदे जेको सहाबा जो अक़ीदो हूंदे जेको हुज़ूर अलैहि सलाम जो अक़ीदो हूंदे जेको असांजे इमामनि जो अक़ीदो हो मां अहिड़ो मुसलमान थियणो चाहियां पर मूंखे कीअं ख़बर पवे त तव्हां जा कहिड़ो हक़ ते आहे पर जेकर असां उनखे किताब रचो त हीअ हदीस ही मामलात ही ॻाल्हियूं आहिनि हिननि में ही ख़राबियूं आहिनि हिननि में ही ख़राबियूं आहिनि हिननि जे अंदरि ही मसइलो आहे उहे मसइला सभु पंहिंजे जाइ ते तव्हांजे किताबनि खे हिकिड़ो फिरको मञे थो ॿियो फिरको हुननि खे मञे ई कोन थो हिकिड़ो टोलो मञे थो त ॿियो जवाबु ॾियणु वेठो आहे हिक ॿिए जे मथां कुफर जूं फतवाऊं हणणु वेठा आहियो मूंखे इहो ॿुधा त छा तव्हां वटि को अहिड़ो किताब आहे जेको जेके तव्हां सभई मुसलमान चवराइण वारा पंहिंजो पाण खे मुसलमान सराइण वारा जेके बि आहिनि उहे सभई हुन ते ईमान सभई हुनखे मञनि त वाक़ई मुसलमान जो किताब इन में को ज़ईफ़ न आहे इन में को मामलो न आहे हर हिकु हुनखे तस्लीम करे थो त असां कहिड़ो जवाबु ॾींदासीं असां वटि अहिड़ो किताब आहे क़ुरान सभिनि जो जवाबु ओ असां क़ुरान करीम जेकॾहिं मां क़ुरान करीम पेश कयां ही उहो अज़ीम आलीशान किताब आहे जंहिंजे बारे में रब करीम फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह ही उहो अज़ीम आलीशान किताब आहे जंहिंमें का बि शक जी गुंजाइश नाहे का बि शक जी गुंजाइश नाहे उहो अज़ीम आलीशान किताब आहे जेकर उहो वरी चवे त वाक़ई इहो क़ुरान करीम आहे मुसलमाननि जो इहो क़ुरान करीम जंहिं ते सभिनी जो ईमान आहे जेको क़ुरान करीम जो नबी पाक साहिब लौलाद जे मथां नाज़िल थियो सहाबा इकराम खे जमा कयो सहाबा इकराम खे यादि कयो सहाबा इकराम जी हिफ़ाज़त कई इन खां बाद में इमामनि जी हिफ़ाज़त कई इन खां बाद में ताबईन जी हिफ़ाज़त कई इनखे पढ़ियो इनखे सीने सां लॻायो हिन दौर सही सलामत मिनो उहो साॻियो क़ुरान असां वटि मौजूदु आहे जेकॾहिं क़ुरान करीम ते एतिरो अव्हां जो ईमान आहे वाक़ई क़ुरान करीम ते ईमान आहे त मूंखे इहो ॿुधाए त तूं मुसलमान आहे त छा तो पंहिंजी मुसलमानी तो पंहिंजो अक़ीदो तो पंहिंजा अमल तो पंहिंजा अखलाक तो पंहिंजा मामलात इन क़ुरान करीम जे मुताबिक़ गुज़ारिया तुंहिंजो एॾो क़ुरान ते ईमान आहे त छा तो पंहिंजा इख़लाक पंहिंजा मामलात दुनियावी मामलात दीनी मामलात इन क़ुरान करीम जे मुताबिक़ गुज़ारिया पोइ जेकॾहिं जवाब इहो मिले मूंखे त पढ़ंदा बि कोन थो केॾी शर्मिंदगी केतिरो असां पंहिंजो पाण जे अंदरि कहिड़ी तब्दीली आंदी
केड़ो असां पंहिंजो पाण जे अंदर इन करबला जे इन मुहर्रम महीने में हर साल असां वाक़े करबला ॿुधंदा हर साल इमाम आली मकाम जा या अजीम कुर्बानी जिता कुर्बानी की इंतहा थी वई न जमीन अहिड़ी कुर्बानी ॾिठी हुजे न आसमान अहिड़ी कुर्बानी ॾिठी हुजे जहिड़ी कुर्बानी इमाम आली मकाम ॾिनी इहा कुर्बानी असां हर साल ॿुधंदा अचूं था हर साल 10 मुहर्रम में 10 मुहर्रम हराम जो ॾींहुं अचे थो हर साल असां ये वाक़िआ ॿुधूं था हर साल असां सोने अली असगर जी शहादत ॿुधूं था हर साल असां सोने अली अकबर जी शहादत ॿुधूं था हर साल असां कासिम घोट जी शहादत ॿुधूं था हर साल असां इन्हनि जी जेके शहादतूं आहिनि उहे असां ॿुधूं था पर एतिरो ॿुधण खां बाद में असां सभिनी इहो आम वाक़िओ ॿुधूं जेको करबला जे अंदर तन खां सिर जुदाओ वो भी ज़बान पे कुरान हो कुरान सां मोहब्बत एतरी इमाम हुसैन जी कुरान सां मोहब्बत एतरी इमाम आली मकाम जी एतरी उल्फत इमाम आली मकाम जी अॼु असां कुरान जो बोझ केतिरो था कयूं इमाम आली मकाम बिलफर्ज सां था पुछी अचे रोज़े क़यामत मुंहिंजो सिर तन खां जुदा सिर में देते कुरान करीम पे पढ़ो जो सिर तुझे जिस्म सा गड्ढो जो सिर तो सा गड्ढो तो मैं साह हुओ जो सिर तो सा गड्ढो जो कुरान करीम दुरुस्त मखारिज का कुरान करीम इसी पढ़ण जे लाइ ॾिठो वॾो वक़्त न हुयो छा इमाम आली मकाम जे कुर्बानी जो सिर्फ़ ई मुहर्रम महीनो आहे जो असां ये रस्म अदा करे पंहिंजो हक़ अदा करे चलो त असां इमाम आली मकाम सां मोहब्बत करण वारा जे असांजी मोहब्बत इमाम आली मकाम सां त असांजी मोहब्बत कुरान सां हुजे जे असांजी मोहब्बत इमाम आली मकाम सां इमाम आली मकाम जो जेको दरसे करबला उन मां सबक करबला जेको मिले थो वो नमाज जी पाबंदी जो मिले थो असां कहिड़ो सबक माणो त इमाम ज़ैनुल आबिदीन माणो जंहिंजो नालो त अली औसत हो पर इहो इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला के ज़ैनुल आबिदीन जो लक़ब ॾिनो वियो यानी इबादत गुज़ारण जी ज़ीनत एतरी त इमाम ज़ैनुल आबिदीन इबादत कंदा हुआ वो 1000 नवाफिल रात में हिकु रात में अदा कंदा हुआ हिकिड़ी रात में घणा नवाफिल घणा नफिल 1000 नफिल अदा कंदा सोचण जी ॻाल्हि आहे ई केतिरो थी सघे जेकॾहिं रात ऐं ॾींहं खे मिलाजे ऐं हिकु मिनट में हिकु रकात थिए तॾहिं बि 1000 मिनट कंदा थिया इमाम ज़ैनुल आबिदीन 1000 रकात 1000 नफिल पढ़ंदा हुआ उहे कहिड़ी तरह पढ़ंदा हुआ इहा उन्हनि जी करामत छो जो ही उनजो पोटो जेको हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा हिक रिकाब में पंहिंजो पैर मुबारक रखंदा हुआ घोड़े ते सवार थींदा हुआ पैर रिकाब में पैर रखंदा त क़ुरान करीम जा 20 सिपारा पूरा कंदा हुआ ये उनजा बचड़ो हो इमाम ज़ैनुल आबिदीन एतरी नमाज पढ़ंदा हुआ एतरी इबादत कंदा हुआ क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तबारक व तआला जो फरमान थींदो वंताज़िल यौम अय्युहल मुजरिमून अजो के ॾींहं ते मुजरिमनि जो सफ़ो अलॻि कयो वञे नेकोकारनि जो सफ़ो अलॻि कयो वञे जिते नेकोकार महबूब जी उम्मती हूंदा जेस इमाम ज़ैनुल आबिदीन मुंहिंजे सफ़ में न ईंदो तेस ताईं इबादत गुज़ारण जी उन सफ़ खे ज़ीनत मिलंदी ही इमाम ज़ैनुल आबिदीन सोने अली इमाम हुसैन जो बचड़ो जे करबला जो वाक़िओ करबला जो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे एतिरे दुनिया जे अंदर 5 शख़्सियतूं तमामु घणो हूंदियूं आहिनि हिकिड़ो हज़रत आदम अलैहि
अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला की याद में तमाम घोड़ान हजरत याकूब अलैहिस्सलाम हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी जुदाई में तमाम घोड़ान हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा के अब्बे नबियन जे सरदार इनी जान जे सरदार जने दुनिया में पर्दो मटोवा तमाम घोड़ान हजरत यहया नबी अलैहिस्सलाम रब जे खौफ में एक बेमान जो रोए उनका दिल करीब पहुंचा संगन बालदा कपड़ रख लिया तो खौफ का मुंडान वो कपड़ बोल लिया आई पंजो हजरत ज़ैनब एदो तमाम मेरे पंच शिक्षक तमाम हजरत सैयदना ज़ैनब दीन के बाजार में गुजरंगा पसंदा को शख्स को बकरो खरीद करे जिखा खरीद पे करे खरीद करने वालों तो पूछे से मुखे बुदा बकर के देखा आया या ना तो इन बकर के पानी प्यारे आया ना तो इन बकर की खिदमत किया या ना हजरत इमाम ज़ैनुल हिकदम रुक जी वजन था चोण लगा तो न का मट्टी तो मट्टी से पर तूने कहा ये शब्द अच्छा दे लाए तो पूछी अर्ज करने को या सैयदी माइक का साई आया जिको बकरों के ज़िबा करने आया मुझे दीन में तुझे माने नबी जे दीन जा तुझे उसूल आन तेरा उसूल आन तो ये उसूल आन जेरी मेरा जानवर के ज़िबा करे तेरान के खाबो खराए तेरान के पानी प्यारे तेरा उसूल ये वादा के जानवर के उनके बेजानवर कौन जो माया पिए ना केवल जानवर दे आबो बेजानवर के ज़िबर जेरी मेहमान आली मकाम हजरत इमाम ज़ैनुल या कार दिया सारे कतार बोल था करबला के मैदान में जो बाबा इमाम हुसैन जो हजरत इमाम अली अकबर जो जिस्म मुबारक के खड़ी आए सदक बच्चे जिक्र कर हुए उनके बहुत के सामने से बैठे इमाम आली मकाम जेरी मेरे जो कासाइया सो रखे पानी प्यारे करे पोथे सदा करे पर मुझे बाबा इमाम अली मकाम मुझे तो हजरत अब्बास मुझे भाव हजरत अली अकबर बगैर पानी के शहीद थी जा इनके खाबो खरान जो दीन इस्लाम को हुक्म दे पर मुझे अबू हुसैन इमाम अली मकाम करबला के मैदान में बगैर पानी पहुंचे नबी नता कुर्बान हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन एक दफे मदीना मुनव्वरा में मानी खारा रहा हुआ मुसाफिर एकड़े मुसाफिर जारो खादो रखियो उन खादो खां पेरा चवण लगो या सैयदी ओ इमाम आले मकाम जा बचड़ा छा तो मुखे सुना पे आए हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो मुझा मां तो कियां सारे सगा तो तुम का कियां मिसरी सगी तो जने करबला के मैदान का वापसी थी हुई जेनी मल यजीद ले सा के जंजीर में कैद करे बैठे पे गया उन लालच को उठ के कोया चौब पाना वारे जेनी मल को चौब उन का घुसी करे मुझे पृथ्वी पे लगे कोया जो पृथ्वी पे चौब पाना या सैयदी जे करेगी वो मामलेगा तो फिर खतरा बना उम्मत में कोई यजीद इंसान जबोस आज मुसाफिर की मदीने का गुजरो आया तेरी तो मेरी मेहमानी तैयार मुझे खाते पेश करा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए उन वक्त साथ पंजा मेहमान आया से उन वक्त साथ परदेसी आया से उन वक्त असा पर दे मुसाफिर आया से अब तो मुसाफिर आज तो परदेसी आई है इन वक्त के इतलाक तू जो इन वक्त के गुलाम जो
इमाम ज़ैनुल आबिदीन जो औलाद जेडी हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन के बेड़ी में चंद्र हुआ हथन में हथ करियान पैर में पैर करियान प्राण बद्धी पे कथा प्रागन यजीद लिखते दिखने में यजीद मजा को शख्स के दो अजीत इमाम अली मकाम के पर सारे सारे कार रण लगया हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो मुझे बुझा तो रोई छूटे छाजे लाए तो रोइया अर्ज कर रोया सैयदी मुझे तो के बिसी करे मुखा बर्दाश्त न सोचे इमाम सुने हज़रत इमाम हुसैन के बच्चों अल्लाह तबारक व तआला दुनिया भर की तौज करे जब जोड़े खुदा बंदा जन्नत करे बेड़ो महशर में परंदे तंजे करे कहीं केदा कुशा लाकिन जे करे जग जोड़े खुदा बंदा जन्नत करे ये है कुशाला ये है तेरा अवाम ये दुनिया खल के जन्नत खल के मलाइका खल के आसमान खल के जमीन इन तरफ इशारे बने कयाई के दा कुशा लाकिन जे करे जग जोड़ खुदा बंदा जन जे करे बेड़ो महशर में ओ बंदा तन जे करे महशर में परंदो तन जे करे हिन गुलाम नबी महशर जो परस सजा बगोनी कर जो परस सजा बगोनी कर जो मुझे न भिड़े अली असजरा जो परस सजा इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमाया हिज के मामलान असा अल्लाह के रज़ा पे राज़ी हो ये जिक्र इमाम ज़ैनुल आबिदीन पर हाथ के दे छोड़े जी के हाथ में हाथ करियो सब टूटी जमीन देखी तने मां को शेर बिताए लती जो पड़ो पड़ो को बने चलियो सच्ची शहादत जी ही नाज जिको शहादत जो शौक सां इमाम आली मकाम हासिल कयो जे कदे फर्ज कयो वने या जेका बुधल सुधल ॻाल्हियूं आहिनि तो इमाम आली मकाम मजबूर थी वियो यानी मुंहिंजो काफ़िलो लुटियो वियो मामला है क्या ये हर मजबूर थी सके पाकिस्तान इंडिया जी जॾहिं जुदा थिया हुआ तो उतां जेके मुसलमान आया उन्हनि खे सिखनि ऐं हिंदुनि सरेआम क़त्ल कयो एस ताईं जो ॾींहं जो हलंदा हुआ त राति जो कुझु जेके आहिनि न उहे कमद में इहे जेके फसल ईंदा आहिनि ॾींहं जो उन में लिखी वेंदा हुआ वरी रात थींदी त वरी सफ़र एड़ी तरह मज़लूमियत में जाम थी घुटे मुसलमान पहला मज़लूमियत तो हर एक शख्स जो किरी सके मज़लूमियत एक आम शख्स दुनिया में चल दे को वडेरो उनके को डाढो उनके को ऑफिसर उन मथा जुल्म तो करे पूछे बा छा थियो वो डाढो में छा तो गरीब तने मुझे मथा जुल्म करे ये तो हर एक ने मथा जुल्म थी तो सके त पो सब्र जी इच्छा मां आऊं को मिस्कीन आया गरीब मिसाल को के जुल्म कयो ते बस यार सब्र जो कर सब्र न करे त करे भी छा तो सके करे तो कुछ कोन हो सका ना हां सब्र हुआ वो करे सका न करे एकड़ो शख्स वो पंहिंजे मुर्शिद आया जी अर्ज कही त मुखे इसमें आजम की बात बर्दाश्त न करे सके तुझे अंदर इतनी कुव्वत ना है जो तू इसमें आजम बर्दाश्त चीना मुखे तू सिखा ठीक है हिकड़ी गाला तो हिता वने एकड़ो रस्तो सही जेको जंग का माण्हू अचे उते तू बीर ऐं जिको कुछ ॾिसी न मुखे ॿुधा
ठीक है वो मुरीद वञे ते पी रहा वापस अचे पंहिंजे मुर्शिद खे ॿुधाइण लॻो आहे त हिकिड़ो ग़रीब मिस्कीन जंहिंजा कपिड़ा फाटल हुजनि जंहिंखे हथ में कुहाड़ी हुजे उहो झुंझ मां काठियूं करे उहा लट मथे ते खणी कुराड़ो अचे पियो हिकिड़ो वॾो ताक़तवर ज़ालिम आयो जंहिं उन कुराड़े खे ॾाढो चंबा गोली कढिया केराए बि छॾियाईंसि ऐं काठ जी लट खसे हलियो वियुसि मुर्शिद चयोसि मूंखे ॿुधा जेकरे तो वडो इसमें आज़म हुजे हा जेकरे तो के इसमें आज़म जी ताकत हुजे हा त तूं छा कई हा जी मां इन ज़ालिम खां अहिड़ो असर कया इन इसमें आज़म जे ज़रिए इन ज़ालिम खे उहो सबब चुकाया जो इन जो नस्ल याद कना त कीअं ग़रीब खां ज़ुल्म कबो उन ते उन मुर्शिद चयसि अबा थधो ही जिको हमरा हुयो जिको पोड़ो काठियूं करे आयो जंहिंजा कपड़ा फाटल हा जेको गाठ जी लॻ सां मथे ते खणी आयो इहो इस्मे आज़म जो आमिल इनखे इस्मे आज़म ईंदो आहे इहो इस्मे आज़म जो आमिल हो पर छा करे हा त करे सॼो पर न कयां सफ़र कर जेकरे करबला जे मैदान में जेकरे बदर जे मैदान में अल्लाह तबारक व तआला 50,000 मलाइका नाज़िल फरमाया 50,000 मलाइकन जे ज़रिए मुसलमानन जी मदद फरमायो 213 हज़ारन खे तेराए वावा उते खटे विया ही करबला जे मैदान में छो मलाइका नाज़िल थिया छाजे लाइ फरात जे लाइ इहो फरात टुटी छो थियो टुटी करे यजीद खे छो न रोड़ियो इमाम आली मकाम तंगे पानी कीअं न पातो पर छाए जो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र ही तलवार सादे में आली मकाम मिलो तलवार खड़ी पड़या पर जो करे पड़ी आमर फेरना तने यजीद का सिर सते रखना तने इमाम आली मकाम दिलेर सादे आ मजलूमियत से न हानी है तेरी मारे तो हम दो सम जसर इमाम आली मकाम जन यजीद ने पहुंचो ऐं तलवार जुल्फकार में खणी पहुंचो त इए जिया मिसाल दुनियावी न वने त बकर में बधड़ अची वने ऐं उन जा हौसला घटा थी वने हानी है तेरी मारो हम दो सम जसर दो ही मारन सा कबहे न मुड़ो तो है कर जो पहुंची मन करम में शोर मचीरो इमाम हुसैन चीरो मन करम में शोर मचीरो इमाम हुसैन चीरो जिखे भजो भजे जल्दी जिखे भजो भजे जल्दी मन करम में शोर मचीरो इमाम हुसैन चीरो इमाम आली मकाम एडी बहादुरी सां आइन एडी हर इमाम आली मकाम जो हर फर्द वॾी शुजाअत जरत सां विरोवा इब्न साद शिमर पे सेवा जे करे असां जो यजीदी हिक थी हूंदो ही अली जा बचड़ा ही उहे हज़रत अली मुर्तज़ा जा बचड़ा आहिन हे हिकड़े हथ सां खेपर ते तहमल दरवाज़ो हिकड़े हथ सां उखेड़ियो हुयो नबी आलो जिको ईंदो पटी दो लिहाजा मिली करे जे ताईं हमलो न कंदो उस ताईं जे दरियो बचड़े जो तवार न कटे सघंदो इस ताईं जो इमाम आली मकाम तलवार ते हलाईंदे फरात ताईं अचे पहुतो जेकर इमाम आली मकाम के प्यास तमाम घणो यानी सतायो हुआ तो फरात ते पानी पियन पर इमाम आली मकाम पानी न पहुतो फरात ते पहुची वेचारी ता पहुचण वारो मता के ये समझेगा पानी पे ऐसा न पहुंची सके इमाम आली मकाम सफर दे चीरे दे फरात पे पाइन करियो ता बासी जो हमरे को रखी मन पे पाइन यजीद की मचाल न पहुंचे वो इमाम आली मकाम है दरे करार जो बचरे जो जो वार करे और सलात चारों तरफ
झंडा उछलाया पर चारों तरफ का भाला उछलाया पर चारों तरफ का तीर हलाया पर इमाम आली मकाम घोड़े मुबारक आई जमीन मुबारक पे अचन था छा जमीन पे आया पर पूरे उम्मत के उखाड़े ताकामत मुसलमानों जो ताकामत हक वालों सिर बुलंद करे विया त असां अवां खे उन्हनि जो क़दर करणु खपे ऐं क़दर करे असां खे पंहिंजो अमाल खे दुरुस्त करणु खपे जो उम्मत इमाम आली मकाम हुन जे साथ नमाज़ुनि जी पाबंदी कई आहे सजदे जी अहमियत असां खे ॼाणणु त हिन सजदे जो केतिरो क़दर कजो ऐं हिन सजदो केतिरो कीमती आहे असां सजदा कज़ा कया उज़र बिना होदा पीरन जे बसतारे में हिक सजदे सिखारण लगे खर्च हुस्न जो आयो हिक सजदे सिखारण लगे खर्च हुस्न जो आयो इस्लाम की ताकत ॾियारण लगे खर्च हुस्न जो आयो कुछ सोचत करो पारण लगे खर्च हुस्न जो आयो। प्यारा मोहतरम इस्लामी भाइयों बारह महीना हर साल अचे थो हर साल असां करबला जो दास्तान करबला ॿुधूं था पर असां खे सभ खे करबला दर्स करबला हासिल करणु खपे इन मथां असां खे छा असां जे लाइ सबक कहिड़ो जेकॾहिं असांजा करतूत यज़ीद वारा आहिनि त पोइ असांजे इन चांवरनि नियाज़ जी इमाम आली मक़ाम खे का ज़रूरत नाहे इन पानी मिठे जी इन सबील करण जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं असांजे मोबाइल में गंद भरियल हुजे जॾहिं असांजे नाच गाननि जे महफ़िलूं असां ॾिसण वारा हुजूं जेकॾहिं असांजे इंडिया जूं गैर मुस्लिमनि जूं मुसलमाननि जूं बेहयाई वारी फिल्मूं ॾिसंदा वठूं त असां कहिड़ो क़दुरु कयो इमाम आली मक़ाम जी इन शहादत जो जेकॾहिं असां नमाज़ूं क़ज़ा कंदा रहियासीं नमाज़नि जी बेपरवाही कंदा रहियासीं त असां हिन इमाम आली मक़ाम जी शहादत जो कहिड़ो क़दुरु कयो पोइ त हीअ ॻाल्हि ईअं थी वई त हीअ रस्म आहे जेका असां अदा था कयूं ईअं न थिए बल्कि हक़ीक़त सॼो साल असांजे सीने ते जेका दिल धड़क धड़क रही आहे हर वक़्तु या हुसैन या हुसैन या हुसैन करे असांखे हर वक़्तु इमाम आली मक़ाम जी शहादत साम्हूं हुजे असां जंहिंमहिल गुनाहनि ॾे क़दम बढ़े जंहिंमहिल अखि असांजी गुनाहनि ॾे वधे त इहो यादि करणु खपे त छा इमाम आली मक़ाम जी शहादत उन जे बचड़नि जी कुर्बानी जो इहो असां क़दुरु कयो आहे अल्लाह तबारक व तआला असांखे इमाम आली जे इन वाक़े जी इन करबला जो दर्स हासिल करे दिल में अडाइण जी तौफीक अता फरमाए नमाज़न रोज़न की हिफाजत करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वो दास्तान करबला वाक़ियो करबला तमाम वॾो आहे पर संजो इरादो मुंहिंजो इहो हो त कुझु दर्स करबला सिखियो वञे अल्लाह ताला मुझे जमा अमा जो बदन पांच बारगाह में कबूल फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सलात वसलाम कुल शरीफ दुआ कुल शरीफ पढ़ो जे के सूरह मुल्क पढ़े हुजे कुछ सिपारा पढ़े हुजन कुरान करीम जो खतमो हुजे जिन जो कुछ पढ़ियल हुजे वो मुझे हवाले करे ये आखिरी मां दावत अर्ज कयां के जड़ी तरह इमाम आली मकाम हजरत इमाम हुसैन मदीना मुनव्वरा वो मदीना मुनव्वरा ये हर मुसलमान जी दिल जना छिकल
हर मुसलमान जे दिल चमंदी आहे मदीनो ॾिसां उहो मदीनो छॾियो दीन जी ख़ातिर मक्का मुकर्रमा में हज जे ॾींहनि में बैतुल्लाह जो हज छॾियां दीन जे करे करबला में अची पंहिंजो तमाम जेके अहबाब हुआ उन्हनि जी कुर्बानी ॾिनऊं दीन जे ख़ातिर इन दीन जी अज बेअमली जो अंदाज़ो तमाम वधी वियो आहे इन दीन जी सरबुलंदीअ जे लाइ पंहिंजो पाण दीन सिखण जे लाइ नमाज़न के दुरुस्त करण जे लाइ कुरान करीम के दुरुस्त करण जे लाइ 2 अक्टूबर में 1 महीने जा मदनी काफ़िला सफ़र करे रहिया आहिनि 1 महीने जा मदनी काफ़िला सफ़र अल्लाह ताला जे राह में सफ़र करे रहिया आहिनि दीन सिखण जे लाइ करे रहिया आहिनि और अवां के गुजारिश कयां तो त जेका थी सके जे वट वक्त हुजे बल्कि वक्त कढी पई इन 1 महीने जे मदनी काफ़िले में सफ़र कयो जे जेको पढ़ियो हुजे या जे वट जेको मौजूद हुजे मुझे हवाले करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन या रब्बल आलमीन असांजे हिते अचण वेहण बयान करण ॿुधण नातू पढ़ण ॿुधण नंगरो न्याज़ करण जेको कुछ पढ़ियो वियो जेको कुछ जंहिं पढ़ियो जिथे पढ़ियो या रब्बल आलमीन पंहिंजी बारगाह में कबूल फरमा जेको कुछ मुझे हवाले कयो वियो या रब्बल आलमीन सब सवाब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में तोहफतन हदियतन नज़रानतन पेश था कि कबूल फरमा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वसीला ज़रिया से नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पहिरियां तमाम अंबिया इकराम ने जो उम्मतन के सवाब पेश था कि कबूल फरमा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिदैन इकराम के सवाब पेश था कि कबूल फरमा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के वसीला ज़रिया से नबी पाक साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तमाम अज़वाज मुताहरात सादात इकराम औलिया इकराम खुलफा राशिदीन अइम्मा मुज्तहिदीन बुजुर्गान दीन 4 11 12 इमाम पद्दन पाक शुहदा करबला असीरान करबला तमाम शुहदा इकराम ताबईन तबा ताबईन मुसन्निफीन मुअल्लिफीन चीन से चलन अइम्मा इकराम अशरा मुबशरा हुजूर गौसे पाक मुहद्दिसीन मुफस्सिरीन के सवाब पेश था कि कबूल फरमा किबला अमीर अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत मशाइख अहले सुन्नत तुलबा अहले सुन्नत इमाम अहले सुन्नत के सवाब पेश था कि कबूल फरमा मुझ समेत तमाम हाजिर जमात का अजीज करीब वालिदैन इकराम असातिज़ा इकराम पीरो मुर्शिद आबा पड़ोसी जेके हैं दुनिया में हया हुआ सभी के सवाब पेश था कि कबूल फरमा बिल खुसूस शुहदा करबला के सवाब पेश था कि कबूल फरमा बिल खुसूस इमाम आली मकाम की बारगाह में नजर था कि कबूल फरमा तमाम शुहदा इकराम जेके इस्लाम ता कुर्बानी ॾिननि के सवाब पेश था कि कबूल फरमा बिल उलूम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी उम्मत के सवाब पेश था कि कबूल फरमा या इलाही ज़ात आला किबरिया जी वास्ते और जुबदास संजो मुस्तफा जी वास्ते हाथ खड़ना है शर्म पर बस न तोड़ी राहबी सौरभ बिसरती की अकबर बिन सफा जे वास्ते कबर महशर सकरात जी सच्ची सुझे थी के हल कर मुश्किल साजी मुश्किल कुशा जे वास्ते या रब्बल आलमीन पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके ही असांजी महफ़िल पंहिंजी बारगाह में कबूल फरमा जेके वेझो परे खां आया तंजा पंधा पंहिंजी बारगाह में कबूल फरमा साहिब खान जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा पंहिंजे घरनि जे मथां रहमत जो नुज़ूल फरमा घर मां बीमारी बेरोज़गारी बेजा मुक़दमा बाज़ी घरेलू नाचाकी दूर फरमा या रब्बल आलमीन उही कम करा जिन्हें तू राज़ी तुझे हबीब राज़ी उन्हनि कमनि खां बचा जिन्हें तू नाराज़ तुझे हबीब नाराज़ या रब्बल आलमीन असांखे सजदनि में सूर अता फरमा गुनाहनि खां दूर फरमा या रब्बल आलमीन जेके बीमार आहिनि तंखे सेहत याबी जल्दी अता फरमा बिलखुसूस हाफिज़ यूनुस साहब जे बाले साहब खे सेहत कामिला आजिला अता फरमा या रब्बल आलमीन तंजी ज़ाहिरी तकलीफ़ दूर फरमा बातिनी
तकलीफ दूर फरमा जिके जिके वेझे करे जिथे भी बीमार तन के जल्द सेहत कामला अता फरमा बेखुसूस असा सभी के गुनाह की गंदी बीमारियों का शिफा अता फरमा तू हबीब तू हबीब तू तबीब तू दारो दर्दन भी तू लाहिब तू बातर दुख तदे खचो फरक जदे अमर करी उनन के अरबी अब्दुल लतीफ के बेलन बिछड़ सारी पुरकश प्यारी भरे जाओ जन्नत में जिबे जो ना अंत बाझ हो गई मना जो يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم على آله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين آمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم मदीने जाओ तेरी तो दे सलातो आई सलाम मदीने जाओ तेरी तो दे सलातो सलाम अर्ज कन था उम्मती अर्ज कन था उम्मती तो दे सलातो सलाम मदीने जाओ तेरी दो दे सलातो सलाम मदीने जाओ तेरी तो दे सलातो सलाम हर पक्षी हर जाए जो हर फुड़ो दरिया जो हर पक्षी हर जाए जो हर फुड़ो दरिया जो याद तो जिया में मगन याद तो जिया में मगन तो ते सलातो सलाम मदीने जाती तो ते सलातो सलाम मदीने जाती तो ते सलातो सलाम अर्ज करता उम्मती अर्ज करता उम्मती तो ते सलातो मदीने जाती तो ते सलातो
जिनको धोखे से बुला गया, जिनको धोखे से बुला गया, जिनको बैठे बैठाए सताया गया, जिनको बैठे बैठाए सताया गया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत ला, जिनके गर्दन पे खंजर चलाया गया, जिनके गर्दन पे खंजर चलाया गया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम, जिसने करबल में हक को अता कर दिया, जिसने करबल में हक को अता कर दिया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम, मुझसे खिदमत के सिलसिले हैं रज़ा, वो रज़ा आला हज़रत बरेली की शाह, जिनकी हर हर आता सुन्नत मुस्तफा, जिनका सुन्नी मनाते यौम रज़ा, उनकी नूरानी कुर्बाते लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह करम कीजिए खुदा के वास्ते, मुश्किल हल कर शहीद मुश्किल कुशा के वास्ते, करबला नबी शहीद करबला के वास्ते, जिसकी सीने भी दुआ के वास्ते या रब कहा कर दे पूरी आरज़ू है बेकसो मजबूर की बरकत, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन, सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, आमीन, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमाम लॉकडाउन का पोइ अल्हम्दुलिल्लाह ज़िल दावत इस्लामी हफ़्तावार सुन्नतुनि भरियो इज्तिमा फैज़ान मदीना मस्जिद में थींदो हुयो, हाणे वरी शुरू थी चुको आहे। तमाम आशिक़ान रसूल खे उन में शिरकत जी मदनी थी आहे।
हाँ